टंडोला यार बी सेक्शन थाणे जे ॻोठ लाल फ़कीर बहिराणी जे रहवासी जो सिंध प्रेस क्लब ते एहतजाजी मुज़ाहिरो। नूर अहमद बहिराणी सिंध प्रेस क्लब जी टीम अॻियां दाहींदे चयो त आऊं सोशल वर्कर आहियां। साम्हूं वारी धुर मंशियात फ़रोश जो कुथो कारोबार था कनि। मूं जंहिंजे ख़िलाफ़ सोशल मीडिया ते आवाज़ उथारियो त मंशियात फ़रोश मशर जी मुंहिंजे घर ते हमिलो करे ॾिनो। हमले आवर गुलबहार बहिराणी, कामरान बहिराणी, नादिर बहिराणी, नवाब बहिराणी, अज़ीज़ बहिराणी, अयाज़ बहिराणी, साबिर ऐं ॿिया बि नामालूम जिन वटि रिपीटर, पिस्टल, कुहाड़ियूं, लठियूं हथनि में हुयूं, जिन असांजे घरनि ते हमिलो करे असांजे घरनि मथां सिधी फायरिंग कई। फायरिंग सबबि मुंहिंजो भाणेजो इम्तियाज़ बहिराणी सख़्तु ज़ख़्मी थी पियो। असां बी सेक्शन पुलिस खे इतला ॾिनो। पुलिस जे पहुचण ते जवाबदार फायरिंग कंदा फ़रार थी विया। जिर्द हमिलो कंदड़ जूं मोटरसाइकिलूं ऐं फायरिंग सबबि गोलियुनि खां ख़ाली खोल असां पुलिस हवाले कया आहिनि। ज़ख़्मी जा वारिस बी सेक्शन थाणे ते केस दाख़िल थियो आहे, पर जवाबदारनि जी गिरफ़्तारी अमल में न आई आहे। उन्हनि DIG हैदराबाद SSP टंडोला यार खां मुतालबो कयो त फिलफौर जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। असांखे जानी माली नुक़सान जो ख़तरो आहे, असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।